सिंध की तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। अॼु पाण सिंधु माथिरी जी तहज़ीब जे सक़ाफ़ती तसलसुल ते ॻाल्हाईंदासीं त उहो बरे सगीर जे सरहदी इलाइक़नि में कीअं जारी रहियो। सिंधु तहज़ीब तमामु वॾी एराज़ीअ ते पखिड़ियल हुई, जंहिंमें अॼोको सॼो पाकिस्तान, पंजाब, बलोचिस्तान, KPK, सिंध ऐं उन सां गॾु जेके भारत जा इलाइक़ा आहिनि उन्हनि ताईं उन जो तसलसुल मौजूदु हुयो, उन जी एराज़ी हुई। इन हवाले सां बरसगीर जे सरहदी इलाइक़नि में सिंधु तहज़ीब जो सक़ाफ़ती तसलसुल कीअं जारी रहियो, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। हीअ ताईं नओं मौज़ू आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त ॻाल्हि ॿोल मुकमल ॿुधनि ऐं पंहिंजा राया ऐं मशवरा ज़रूरु ॾियनि, जीअं पाण सिंध जे तारीख़ ते हीउ जेको आहे सो सिलसिलो जारी रखी सघूं ऐं अव्हां खे वधि खां वधि सिंध जी तारीख़ बाबति जदीद जेका तहक़ीक़ थी आहे उन जी रोशनी में मालूमात ॾेई सघूं। हाणे अॼु जो जेको वीलाग आहे बरे सगीर जे अहिड़नि इलाइक़नि जो सरहद पार मुतालो पेश करे थो, जेकी जदीद सियासी विरासत जे बावजूदु सिंधु तहज़ीब जे विरसे सां गंढियल रहिया आहिनि। गुजरात जो कच्छ, राजस्थान जो थर ऐं भारती पंजाब, ही सभु इलाइक़ा लिसानी, समाजी ऐं तिर्ज़े ज़िंदगीअ जे लिहाज़ सां सिंधु तहज़ीब सां, अॼोकी सिंध सां, अॼोके पाकिस्तान सां वेझी सक़ाफ़ती वाबस्तगी रखनि था। अॼु जो वीलाग तारीख़ी, जाग्राफ़ी, लिसानी सबूतनि ऐं सक़ाफ़ती जेके मुशाबहतुनि जे बुनियाद ते दलील पेश करे थो त ही इलाइक़ा हज़ारे सालनि खां सिंधु तहज़ीब जे तसलसुल जो हिसो आहिनि। जदीद सियासी हदबंदियूं पंहिंजी जाइ ते, पर तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती हदबंदियूं हज़ारे सालनि खां मौजूदु आहिनि। हाणे सिंधु तहज़ीब इंडस वैली सिविलाइज़ेशन दुनिया जे क़दीम तरीन शहरी तहज़ीबुनि मां हिकु आहे, जंहिंजो दाइरो सिर्फ़ु मौजूदा पाकिस्तान ते महदूद न हुयो। काफ़ी माण्हू इहे सम्झंदा आहिनि त को सिंधु तहज़ीब माना मौजूदा पाकिस्तान जो इलाइक़ो, पर इन तहज़ीब जे दायरे में ओभर पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान ऐं कच्छ भुज जा इलाइक़ा बि शामिल। 1947 जे विरासत खां पोइ सियासी सरहदूं त बदिलजी वियूं, पर तहज़ीबी सरहदूं अॼु बि क़ाइमु आहिनि। कच्छ, थरपारकर, जैसलमेर, बाड़मेर, चुलिस्तान सदियुनि ताईं रेगिस्तानी सिंध जे हिक ई कुदरती ऐं तहज़ीबी तसलसुल जो हिसो रहिया आहिनि। पाणीअ जा ज़ख़ीरा, वापारी रस्ता, खानाबदोश कबीला, ज़बाननि जी ॾे वठि हिन इलाइक़े में हिकु गॾियल सक़ाफ़ती फ़िज़ा पैदा कई आहे। हिन जाग्राफ़ियाई तसलसुल सिंधु तहज़ीब जे वाधारे ऐं इस्तेहकाम में अहम किरदारु अदा कयो आहे। कच्छ जी कढ़ाई आहे, लोक मौसीक़ी आहे, खानाबदोश उतां जूं बिरादरियूं आहिनि, कच्छी ॿोली आहे, उतां जो मक़ामी रस्मूं आहिनि, उहे मौजूदा सिंध सां तमामु घणी वेझी मुशाबत रखनि थियूं। हितां जूं लोक रवायतूं ऐं क़बीलाई नेटवर्क जेको आहे, बिरादरियूं, ज़ातियूं साॻियूं आहिनि। सिंध ऐं कच्छ में साॻियूं बिरादरियूं, ज़ातियूं रहंदड़ आहिनि, साॻी ॿोली आहे, साॻियो आहे माना क़बीलाई नेटवर्क आहे, जोगी आहिनि, मुख़्तलिफ़ बिरादरियूं आहिनि। राजस्थान वारो थर आहे, बाड़मेर आहे, जैसलमेर जा इलाइक़ा आहिनि। लिबास, लोकगीत, पगड़ियूं, पुठनि सां जेको आबिस्ता मुएशत आहे ऐं खानाबदोश कबीलनि जे लिहाज़ सां थरपारकर ऐं चुलिस्तान सां मुशाबत रखनि था। राजस्थान जी जेका मौसीक़ी आहे, उन में पुनल ऐं मोरली सिंध जी सूफ़ी रवायत सां हम आहंग आहे। माना साॻिया लोक दास्तान, किसा, कहाणियूं
साॻा हीरा ॿिन्ही पासे। हाणे भारती जेको पंजाब आहे उन में ज़रायत, लोहड़ी ऐं वैसाखी जहिड़ा जेके त्योहार आहिनि, भुंगड़ो नाच आहे, जेको ॻोठाणियूं ख़ानदानी ढांचो आहे, ऐं ॿोलियूं जेके आहिनि उहे साॻियूं आहिनि। पाकिस्तानी जेको पंजाब आहे, जेको सिंधू माथिरीअ जो इलाइक़ो आहे, उन में जेका पाकिस्तानी पंजाब ऐं भारतीय पंजाब में पंजाबी, सराइकी, हिंदकोया, इहे जेकी ॿोलियूं ॻाल्हाए थियूं वञनि, इहे सिंधू जेका ज़बान आहे, जेका 5000 साल खां वधीक पुराणी ज़बान आहे, उन जूं शाख़ूं या डायलेक्ट्स राजा चई सघिजे थो। अॼु बि उहे वेझा लाॻापा मौजूदु आहिनि, न सिर्फ़ु ॿोलीअ जे बुनियाद ते पर सक़ाफ़त जी बुनियाद ते, रीतियुनि रस्मुनि जे बुनियाद ते। हितां जूं ॻोठाणी जेका हितां जी ॻोठाणी ज़िंदगी आहे, भारतीय पंजाब जी जेके रस्मूं आहिनि ऐं ज़रायत जो निज़ाम आहे, उहो सिंधू तहज़ीब जो तसलसुल उन में मौजूदु आहे। हाणे रियासती सरहदूं इंतिज़ामी नोयत जूं हूंदियूं आहिनि, उहे तब्दील थींदियूं रहंदियूं आहिनि। जॾहिं त तहज़ीबी सरहदूं सदियुनि जे गॾियल तजुर्बनि, मेल झूल ऐं इज्तिमाही जेका यादाश्त आहे उन ते ॿधल हूंदियूं आहिनि। सिंधू तहज़ीब जे इलाइक़नि में सक़ाफ़ती वहदत खे कंहिं बि सियासी विरासत सां ख़तमु नथो करे सघिजे। इहे इलाइक़ा सिंधू माथिरी जे तहज़ीब जा हिसा आहिनि। माना त सिंधू तहज़ीब जे इलाइक़े में जेका सक़ाफ़ती वहदत आहे उनखे सियासी विरासत ख़तमु नथी करे सघे, बल्कि सिर्फ़ु इंतिज़ामी तौर ते हिक ॿिए खां इहे इलाइक़ा जुदा थी विया आहिनि। कच्छ, थर ऐं भारतीय पंजाब सिर्फ़ु भारतीय रियासतुनि जा इलाइक़ा न आहिनि, बल्कि सिंधू तहज़ीब जे ज़िंदह तसलसुल जा अमली मिसाल आहिनि। हिननि जो सक़ाफ़ती रिश्तो सिंध सां, सिंधू वादीअ सिंध सां, सिंधू तहज़ीब सां अॼु बि ज़िंदह ऐं महसूसु थींदड़ आहे सक़ाफ़त जे हवाले सां। पाण इन ॻाल्हि ते ज़ोर था ॾियूं त तहज़ीबुनि खे सम्झण लाइ सियासी नक्शनि खां, जेके नक्शा आहिनि, मैप्स आहिनि, सियासी बुनियादनि ते ठहियल उन्हनि खां अॻिते ॾिसणु घुरिजे। माना सियासी नक्शनि में तहज़ीबुनि खे, सक़ाफ़तुनि खे, ॿोलियुनि खे केरु करे नथो सघिजे। साॻिया माण्हू सरहद जे हुन पार बि आबाद आहिनि, हिन पार बि आबाद आहिनि। ऐं तहज़ीबुनि जे विरसे खे तस्लीम करणु घुरिजे, जेको हिननि इलाइक़नि खे गॾु करे थो, जोड़े थो। माना सिंधू तहज़ीब जो जेको सॼो इलाइक़ो आहे पाकिस्तान ऐं कुझु भारतीय रियासतूं, सरहदी रियासतुनि सां, उहो सभु हिकु तसलसुल आहे, हिकु जग़राफ़ियाई सियासी न पर तहज़ीबी तसलसुल आहे, सक़ाफ़ती तसलसुल आहे। अवां जी वॾी वॾी महिरबानी।